कंहिं माण्हूअ वटि लक्ष्मी माता काॾों अचे, भॻवानु काॾों अचनि, जॾहिं हिकिड़ो सभ्य माण्हू तुंहिंजे साम्हूं नथो वेही सघे। हा, असांजी अहिड़ी करणी आहे, अहिड़ो खान पान आहे, अहिड़ी असांजी रहत गंदी आहे, त पोइ तो वटि भॻवानु ईंदा? लक्ष्मी माता तो वटि रहंदी अची, इन धोखे में न रहिजांइ। चओ हरे राम। अॼुकल्ह कई धनवान आहिनि जंहिंजा कर्म सुठा न आहिनि, त उहो धन काॾों आयो? पिछले शुभ कर्मनि सां। ही शास्त्रनि जो नियम आहे कि जेसि ताईं पिछला पुण्य प्रबल रहंदा आहिनि तेसि ताईं पापनि जो हिसाब न खुलंदो आहे। इहो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, भॻवान जो कानून ठहियलु आहे, इहो यादि रखिजो। ईअं न त पोइ दुनिया बदिलजी वञे, हले कीअं भाई दुनिया, ॿुधायो न। हाँ, जेको अगरि पाप करे हिन महिल कंहिं हत्या कई, बकरी मारी कसाईअ, ऐं उनजी बि गर्दन कटिजी वञे, त ॿियो कोई पाप कंदो छा? हिन महिल वञी करे कंहिं दान पुण्य कयो, 100 रुपए जो दान कयो, ऐं उन वटि लख रुपए जी लॉटरी निकिरी वञे, त पापीअ खां पापी दानी न ठही वेंदा? त भॻवान जो जेको सृष्टि हलाइण जो जेको बेसिक रूल आहे, उहो आहे कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करें सो तस फल चाखा। उहो कीअं हलंदो? इन करे भॻवान कर्म जे मथां रखियो आहे। शुभ कर्म कयो, शुभ फल पायो, पाप कयो, दुख पायो। इन करे कर्मनि जे हिसाब सां ई सृष्टि हली रही आहे भाई। कर्मणे वाधिकार अस्ते, कर्म करण में तुंहिंजो अधिकार आहे। मां फलेशु कदाचन, फल में कोन ई, छो जो पिछला बि तुंहिंजा हज़ारे कर्म थियल आहिनि, अञा उन्हनि जो बि हिसाब बाक़ी आहे। फल भुलिजी वञ, इन जो मतिलबु इहो बि न आहे कि तोखे सही फल न मिलंदो, मिलंदो, समय ते मिलंदो। कई कर्म आहिनि तुंहिंजा। कंहिं प्रश्न कयो, असांजे गुरुनि हिकु बार गुरुवार सत्संग में इहो प्रश्न पढ़ियो, ॾाढो सुठो। तॾहिं असांजी उहा हीना बहन लिखंदी, अलॻि अलॻि सुठा वचन नोट कंदी। उन में कंहिं प्रश्न कयो कि भगवान हमें शुभ कर्म का लाभ उसी समय क्यों नहीं देते? भगवान असांखे जेको बि शुभ कर्म कयो उन जो फल ओॾी महिल ई छो न ॾींदा आहिनि? प्रार्थना कईसीं, भक्ति कईसीं, दान कयोसीं, धन मिले, भगवान मिलन, ओॾी महिल ई छो न मिलंदा आहिनि? त उन जो उत्तर संतन ॾिनो कि भगवान तो हमारे कई कई किए हुए पापों का भी परिणाम उस समय नहीं देते। भगवान हमारे किए हुए पापों का फल भी उसी समय नहीं देते। और तव्हांखे ख़बर आहे घणा कई जन्मनि जा घणा पाप आहिनि, गिनती न करे सघंदासीं, एॾा असांजा पाप आहिनि। पर भगवान दीन बंधु, दीन दयाल, करुणा सागर चवंदा आहिनि न न, मतां इंसान ठहियो आहे, मतां वीचारो कोई अहिड़ो कमु करे वठे भलाईअ जो, मतां अहिड़ी भक्ति करे वठे, मतां ब्रह्म ज्ञान पाए वठे, त मूंखे बहानो मिली वञे हिन जा करोड़े जन्मनि जा पाप रख करण जे लाइ। मतां ग्यारस करे वठे, मतां कीर्तन करे वठे, मतां संतनि सां मिली करे भजन करे वठे, मतां भक्ति करे वठे। चओ हरे राम। इन करे भगवान बार बार अवसर ॾींदा आहिनि। चओ हरे राम।